अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस सबब फौथियलनि जो अंग वधी 327 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 28 माण्हू फौत थिया। सॼे मुल्क में कोरोना वायरस में वरतल माण्हुनि जो तइदाद 14,885 थी वियो। 24 कलाकनि दौरान 806 नवां केस रिपोर्ट थिया। पंजाब में सभ खां वधीक कोरोना जा 5,827 केस ज़ाहिर। सिंध में 5,291, बलोचिस्तान में 915, गिलगित बल्तिस्तान में 33 केस ज़ाहिर। कराची जी खानगी अस्पताल में कोरोना विघे फौथियल रिटायर्ड पुलिस अमलदार की तदफीन कई वई। हिफ़ाज़ती किट्स पहिरियल अमले तदफीन कई। जनाज़े निमाज़ में शहरियुनि जी शिरकत। फौती खे अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। आलमी वबा कोरोना वायरस दुनिया में वधीक 6,261 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। दुनिया में वायरस सबब फौथियलनि जो अंग 2,17,970 थी वियो। 31,51,059 ॼणा मुतासिर। कोरोना वायरस अमरीका में वधीक 2,429 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौथियलनि जो अंग 59,266 थी वियो। बर्तानिया में वायरस सबब वधीक 586 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौथियलनि जो अंग वधी 21,687 थी वियो। इटली में 382, फ्रांस में 367, स्पेन में 301, एक्वाडोर में 208, कैनेडा में 145, ब्राजील में 520, बेल्जियम में 124 ॼणा कोरोना विघे फौत। जर्मनी में 154, तुर्की में 92, रूस में 73, ईरान में 71, मैक्सिको में 83, स्वीडन में 81, भारत में 69, नीदरलैंड में 48 ॼणा अजल जो शिकार। दुनिया में सेहतियाब थींदड़ माण्हुनि जो अंग 9,55,811 थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां आलमी उड़ामनि में ईंदड़ माण्हुनि जी कोरोना टेस्ट कराइण ते गौर। चवे थो एयरलाइन सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, वेझे मुस्तक़बिल में अमल करे सघिजे थो। वैक्सीन जी तयारी में अॻभराई थी आहे। यकीन आहे त कोरोना वबा ख़त्म थी वेंदी। सरहदी मौसम में जेकॾहिं कोरोना वापसि अचे बि वियो त उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। वज़ीर आज़म जे नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख चयो आहे त पहिरीं मई ते अवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी। तेल सस्तो थींदो, ट्रांसपोर्ट जा भाड़ा बि घटिजी वेंदा। कोरोना वायरस सबब आलमी मंडी में तेल सस्तो थी वियो आहे। हुकूमत मई महीने में तेल ऐं आम वापे जी शयुनि जा अघ घटाईंदी। बजट जून जे पहिरें हफ़्ते में पेश कई वेंदी। समाजी अॻवान फैसल ईदी जी कोरोना टेस्ट ॿीहर पॉज़िटिव अची वई। फैसल ईदी कुछ ॾींहं वबा जो शिकार थियो हो, जंहिं बाद खेसि आइसोलेट कयो वियो हो। वज़ीर आज़म इमरान खान जो सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल सां राब्तो। इमरान खान कोरोना जो शिकार गवर्नर जी ख़ैरियत मालूम कई। वज़ीर आज़म गवर्नर इमरान इस्माइल खे चयो त तव्हां जे हौसले खे साराहियां थो। तव्हां बि फ्रंट लाइन में कम करे रहिया आहियो। टेस्ट नेगेटिव अचण बाद हिकु भेरो ॿीहर सिंध जे ज़िलनि जो दौरो कंदुसि। सिंध जे गवर्नर जो वज़ीर आज़म खे जवाब। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास। खंड बहिरान बाबति कमीशन खे मोहलत जी मंज़ूरी। वफ़ाक़ी काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कोरोना वायरस खे मुंहुं ॾींदड़ तिबी अमले जी हिफ़ाज़त लाइ पैकेज जी मंज़ूरी ॾिनी वई। सहाफ़ियुनि ऐं सहाफ़ती इदारनि जी माली मदद जे पैकेज जी बि मंज़ूरी। ज़रियनि मूजिबि वीडियो लिंक जी ख़राबी सबब 20 वज़ीर इजलास में शरीक न थी सघिया।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ फसल तोड़े वणनि जा पन ऐं गाहनि खे खाइण लॻी। खैरपुर, मेहर, खुदाआबाद ऐं ॿियनि शहरनि में माकड़ फसल खाई नास करे छॾिया। आबादगार तोड़े कुड़मियुनि जा मथे ते हथ अची विया। हुकूमत खां माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। भिटशा वेझो अणॼातल जवाबदार ॻोठाणे रुस्तम मीरजत जो गलो कपे फरार। रुस्तम मीरजत खे गणतीअ जोगी हालत में हैदराबाद मुंतकिल कयो वियो। खैरपुर पुलिस जी कार्रवाई, घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस पधराईअ मूजिबि खोड़ा थाणे जी पुलिस कार्रवाई करे क़त्ल ऐं ॿियनि संगीन केसनि में घुर्बल जवाबदार शकूर कलेरी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार गंबट थाणे ते इश्तिहारी करार ॾिनल हो। डहर की वेझो घरेलू तकरार बाद इंसाफ ऐं पनाह लाइ ओबावड़े ऐं डहर की थाणे जा चक्कर काटींदड़ औरत डहर की बाईपास वटि मुबैना तौर क़त्ल। आसमा मलक मुख़्तलिफ़ थाणनि जा चक्कर काटण बाद मायूस थी घर मोटी रही हुई त ताड़ में बीठल जवाबदारनि खेसि घोटा ॾेई क़त्ल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए डहर की मुंतकिल कयो। पुलिस मूजिबि मक़तूला औरत जो मुड़ुसु शहज़ादो मलक ऐं ॾेरनि सां तकरार हलंदड़ हो। वधीक जांच कई पिया। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा परसों का साथ नॉरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक पुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुवत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाइतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल बियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांजो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 20255।